नाज़रीन ख़बर दी पिया कि मीरपुर माथेलो मां मीरपुर माथेलो वेझो यूसी अलीबाग में गुज़रियल 2 महीननि खां डिस्पैंसरी बंद पयल, जंहिंजे करे बिल्डिंग लावारिस बणिजी चुकी आहे। जंहिं करे ॻोठाणनि उमर कोराई, हाजी कोराई, हज़ारो, अलाडिनो कोराई ऐं ॿियनि एहतिजाज कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मीरपुर माथेलो जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ रंगली शाह में हिकु डिस्पैंसरी मौजूदु आहे, जेका इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि गुज़रियल 2 महीननि खां बंदि पयल आहे। असां केतिराई दफ़ा इंतिज़ामिया खे आगाह कयो आहे, पर ॿुधी अणॿुधी कई पई वई आहे, जंहिंजे करे असांखे एहतिजाज करण ते मजबूर कयो वियो आहे। यूसी अलीबाग में 40 खां मथे ॻोठ आहिनि, पर हिते अस्पताल जी सहूलियत न हुअण करे केतिरियूं ई बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि ऐं मौजूदा सूरत हाल में कोरोना वायरस जहिड़ी ख़तरनाक बीमारी जे फैलजण जो पिणु अंदेशो थी रहियो आहे। हिननि वधीक ॿुधायो त अस्पताल न हुअण करे कुझु ॾींहुं उड़ी जहिड़ी ख़तरनाक बीमारी हिते घर करे वई हुई, जंहिंजे करे केतिराई ॿारड़ा उड़ी जे बीमारी में मुब्तला हुआ। असांजी आला इख़्तियारनि खां घुर आहे त बंदि पियल डिस्पैंसरी खोलाए डॉक्टरनि जो अमलो मुक़ररु कराए ॻोठनि जो बेचैनी ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में ॻोठ पीरज़ादा रंगली शाह खां एहतिजाजी तहरीक जो आगाज़ कयो वेंदो। सईद चांडियो, 90 न्यूज़, मिरपुर, माथेलो।